2024 जी इलेक्शन खैर खूबिया से हली रही है। अज सुबह 8 बजे का पोलिंगू शुरू थी वियूं ये मटियारी ज़िलो है। मटियारी ज़िले में इलेक्शन 2024 जी सिलसिलो हली रो है। ये 2024 जी इलेक्शन है जेका असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। बाज़ार 24 जी इलेक्शन बाकायदे शुरू है। अज सुबह 8 बजे का पोलिंग शुरू थी वही खैर सलूबीअ सां वोटर पंहिंजे वोटर में मसरूफ़ आहिनि वोट कास्ट कराईंदा पिया रहनि। हे ख़ैबर मटियारी ज़िलो है। हितां 2024 जी इलेक्शन बाकायदे सुबह 8 बजे का पोलिंग शुरू थियूं आहिनि जेके खैर सलूबीअ सां पब्लिक पंहिंजा वोट कास्ट करण लाइ मसरूफ़ है। बाज़ार 24 जी इलेक्शन ये 2024 जी इलेक्शन है जेका बाकायदे सुबह 8 बजे का पोलिंग शुरू थी प्राइमरी स्कूल में मर्दन जी पोलिंग हली रही है जिनमें वोटर पंजो वोट इस्तेमाल कर रहे हैं। 2024 जी इलेक्शन है खैर सलूबीअ सां हली रही है। 8 बजे का पोलिंग शुरू थी है। ये गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ख़ैबर है जिते वोटर पंहिंजे वोट जो इस्तेमाल कर रहे हैं। ये ख़ैबर शहर है ज़िला मटियारी। 2024 जी इलेक्शन बाकायदे शुरू है। हिते 2024 जी सुबह 8 बजे का पोलिंग शुरू थी है। सुबह 8 बजे का वोटन जी कास्टिंग शुरू थी वही है। बाज़ार 24 जी इलेक्शन है जिनमें ये ख़ैबर शहर है मटियारी ज़िलो सूबा सिंध पाकिस्तान। ये सुबह 8 बजे का ही पोलिंग शुरू थी वही है। हिते वोटन जो सिलसिलो शुरू थी वियो है। शहरी पंहिंजे वोट जो इस्तेमाल कर रहे हैं वोट कास्ट कर रहे हैं। अमन अमान जो माहौल बरकरार है। को अफरा तफरी जो मसलो ना है। मानू आज़ादी से सुकून से पंहिंजो वोट कास्ट कर रहे हैं। ये लाइनों लगी पियूं पोलिंग स्टेशन है जिते वोटर पंहिंजे शहरी पंहिंजे वोट इस्तेमाल कर रहे हैं। ये गवर्नमेंट हाई स्कूल है। इते लेडीज़ पंहिंजे वोट जो इस्तेमाल कर रही हैं।
जे भुट्टो जे भुट्टो जे भुट्टो ये भुट्टो जे भुट्टो ये मुजाहिदन जेके वरी ख़ुशीअ सां पंहिंजे वोट इस्तेमालु करे रहिया इलेक्शन 2024 जी इलेक्शन बाक़ाइदे शुरू आहे सुबुह 8 बजे खां पोलिंगूं शुरू थी वियूं आहिनि ऐं माण्हू शहरी पंहिंजो ख़ैर सलूक सां वोट कास्ट